ये सामू अचे तो ये पैसा वगैरह न ॾींदो दामान करणो पवंदो ये मस्त मस्त शिकार लॻो आहे ये आए तो लिंगो लॻे थो अचे इनखे बि साटको ॾियूं तो अचे पुलिस वारे जे साम्हूं कर हेॾे अच साइड कर पुलिस वारो साम्हूं बीठो आहे त ही गाॾी ईअं हलाइबो आहे साहब तव्हां रस्ते ते बीठा आहियो न पोइ आस्ते आवाज़ सां पुलिस वारे न ॻाल्हाए पोइ ईअं ॻाल्हाइबो पुलिस वारे सां हा साहब आस्ते सां ॻाल्हायां आस्ते ॻाल्हाए हा साहब स्लो थी न ईअं आवाज़ अचे ई थो हा किथां खां अचे थो आवाज़ त कढ न इहा आवाज़ आस्ते ॻाल्हाए मां आस्ते ॻाल्हायां थो न आस्ते एतिरो आस्ते न मां तव्हांजी आवाज़ पहुचे न कश्मीर खां अचां त कंदकोट थो वञा मां सिर्फ़ु अञा किथां खां अची थो मां तो कंदकोट जी ॻाल्हि कई रुको चाट थी हाँ छो छाजे लाइ अची थो हेॾो चालाए छो कमा वेंदुमि न वरी वेंदी रुको चपाड़ पुछ न हलाए छाजे लाइ रुको चपाड़ मां त इहा ई ॻाल्हि कयां छा लाइ अचे तूं वरी चवंदो वेंदुमि वरी कम सां वेंदुमि न साहब कम सां कम बि हूंदो कहिड़े कम सां वेंदे रुको कुटकुटा लॻो पियो साहब ख़ामोश थी मोटरसाइकिल पंहिंजो थी जवाब नथो रे साहब चए त पाड़ मूंखे वरी धक मूंखे चए त पाड़ चुप कर मोटरसाइकिल जी भी जवाब ॾे न पंहिंजो थी पंहिंजो न पर चोरी करी आहे चोरी कई पंहिंजी पोइ ॿुधाए चोरी कई पुलिस जे साम्हूं इहा लफ़्ज़ पुलिस जे अॻियां चोरी जी वार शइ हा कागज़ लिखाइस कागज़ साहब घर विसरी आहे हाणे वधो वञा कागज़ घर विसारे पिया बाक़ी कंदो माना तूं गुंडागर्दी करणु आहे हिते साहब घर विसरी आहे छा करणु घर विसरी आहिनि कागज़ घर विसरी विया आहिनि पंहिंजो थी ना पंहिंजो हा न जी जी हा चीज़े में छा साण थी पैसा साण कढ पैसा साण धकनाड़ ॿिया धकनाड़ हा कढ वटि पैसा 1000 रुपया ॾे मां 1000 2000 गणास तो मां तो वठण जी न कई बस वर बी रोई तो चुप खामोश हाँ इतना पैसा शान का बन की दे मेरी सेना तो बदमुनिया कश्मीर जिले में हाँ जाड़े का बच्चा पुलिस वाले का ना बच्चा तुम इतना पैसा शान थी हाँ पैसा मोटा है पैसा तेल गाड़ी चला पुलिस वाले आएंगे हां मैं तू जा नहीं कर असां पुलिस वाला कश्मीर जिले में एडो सारो अमन करायूं था रात डी वेणू था हां टीका था कसम चक्कर बड़ा ता ईमानदार हाल वना तो वना तो पंजाला गोचिए पंजाला कदे no